अॻूणे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त नवाज़ शरीफ़ खे इक़्तिदार खां ॿाहिरि करे 6.5 तरक़ी वारे सफ़र खे रोकियो वियो। 2017 में नवाज़ शरीफ़ खे साज़िश करे पानामा बदनाम अकामे में सज़ा ॾियारी वई। नवाज़ शरीफ़ जी वापसी में का बि कानून रुकावट न आहे। लाहौर में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे शहबाज शरीफ़ चयो त नेब न्याज़ी गठजोड़ मुल्की तरक्की खे मुतासिर कयो। 76 सालनि में सभ खां वधीक एहतसाब जो निशानो सियासतदान बणिया आहिनि। एहतसाब रुगो सियासतदाननि जो न पर सभिनी जो थियणु घुरिजे। हुन चयो त 21 अक्टूबर ते नवाज़ शरीफ़ मुआशी प्लान ॾींदो। तरक्की जो सफ़र उतां ई शुरू कंदासीं जिथे ख़त्म थियो हो। 16 महीननि जे इतिहादी हुकूमत में बोर्ड ऐं धरणनि जा चैलेंजिस रहिया। सियासत कुर्बान करे रियासत खे बचायो। शहबाज शरीफ़ जो चवणु हो त जेकॾहिं ग़रीब अवाम जो ख़्यालु न कंदासीं त सभु शयूं उते जो उते रहिजी वेंदियूं। असांखे हौसले ऐं जुरत सां फ़ैसिला खणणा पवंदा। नौजवान पाकिस्तान जो मुस्तक़बिल आहिनि, उन्हनि खे गारियुनि बचाए इल्मु सेखारींदासीं। शहबाज शरीफ़ चयो त मुफ़्त अटे वारी स्कीम में 70 अरब रुपया तक़सीम कया। उहा नवाज़ शरीफ़ जी सोच जी अकासी हुई। नवाज़ शरीफ़ डॉक्टरनि जी क्लीयरेंस खां पोइ वतन वापसि ईंदो। अॻूणे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ वधीक चयो त पीटीआई चेयरमैन असांखे 10 साल जेलनि में बंदि करण जी कोशिशि कई। 9 मई ते पाकिस्तान जी फ़ौज ख़िलाफ़ बग़ावत कई वई। चाहियूं था त पाकिस्तान में जल्द शफ़ाफ़ इलेक्शन थियनि।